अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह माइदा मदनी सूरत आहे। हिन जो अधु खां घणो हिस्सो मदीने में नाज़िल थियो हो ऐं कुझु आयतूं मके में नाज़िल थियूं, पर उन जे बावजूद भी हिन खे मदनी चयो वेंदो आहे। छो? हर उहा सूरत जेका हिजरत खां पोइ नाज़िल थिए, अगर उन जो कुझु हिस्सो मके या मदीने खां ॿाहिरि नाज़िल थिए त उन सूरत खे मदनी सूरत चयो वेंदो हो। हिन सूरत में 120 आयतूं आहिनि ऐं 16 रुकू आहिनि। हीअ सूरत या अय्युहल्लज़ीना आमनू खां शुरू थी आहे। क़ुरान पाक में 88 दफ़ा या अय्युहल्लज़ीना आमनू आयो आहे, जंहिंमां हिन सूरत में 16 दफ़ा आयल आहे ऐं 10 दफ़ा सूरह बकरा में आयल आहे। क़ुरान पाक जी आख़िरी आयत बि हिन सूरत में आहे। इन लाइ हज़रत आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी त सूरह माइदा आख़िरी सूरत आहे क़ुरान पाक जी सूरतुनि मां। इन लाइ हिन में जेको बि हलाल पायो था उन खे हलाल समझो ऐं जेको हिन में हराम करार ॾिनो आहे उन खे हराम समझो। ऐं इन ॻाल्हि ते हीअ ॻाल्हि चई वई हुई त अहकाम महकुम आहिनि, उन्हनि में को मनसूख नाहे, छो जो आख़िरी सूरत आहे ऐं हिन में ख़ासि तौर ते हराम ऐं हलाल जे बारे में काफ़ी शयूं मिलनि थियूं। सो जेको कुझु हिन में चयो वियो आहे उहा हक़ जी ॻाल्हि आहे। हिन सूरत में हलाल ऐं हराम जो ॿुधायल आहे ऐं रिवायत में अचे थो त पंहिंजनि मर्दनि खे सूरह माइदा सेखारियो ऐं पंहिंजियुनि औरतुनि खे सूरह नूर सेखारियो। सूरह नूर बि मदनी सूरत आहे, पर उन में घणा अहकाम औरतुनि मुताबिक़ आहिनि ऐं सूरह माइदा मदनी सूरत आहे, पर घणा अहकाम मर्दनि लाइ आहिनि।